जो रस्तो, ना पानी की सहूलत, ना का असांजे निकाल। इहा महिरबानी कई वञे त असांजो इहो असांखे लाइट गैस कुझु बि कोन्हे को, असीं माना बेवाही थिया हिते पिया आहियूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर का अब्दुल्ला शौक जी खबर ॾींदा हलूं। खैबर लग खंडो जे काज़ी आबाद कॉलोनी में जर जे पाणीअ में संखीअ जो वधीक मिक़दार हुअण करे पाणी ज़हरीलो ऐं रंग तब्दील करे वियो, साह वारनि जे पीअण लाइ हानिकार। हितां रोड जो रस्तो, ना पानी जी सहूलत, ना का असांजे निकाल। इहा महिरबानी कई वञे त असांजो इहो असांखे लाइट गैस कुझु बि कोन्हे को, असीं माना बेवाही थिया हिते पिया आहियूं। तहसील मूजिब खैबर लग खंडो जे काज़ीआबाद कॉलोनीअ में जर जो पाणी पीअण लाइक़ न रहियो। पाणीअ में संके जी वधीक हुअण करे पाणीअ जो रंग तब्दील ज़हरीलो बणिजी वियो आहे, जंहिंखे वापराइण सबबि रहवासी केतिरनि ई मौज़ी बीमारियुनि में वठिजी विया आहिनि ऐं केतिरा ई इंसान हेपेटाइटिस सी ऐं बी जहिड़ी ख़तरनाक बीमारी सबबि इस्पतालुनि में दाख़िल आहिनि। ताज़ो हींअर पोलियो जी टीम पोलियो जा फुड़ा पियारण जॾहिं काज़ीआबाद कॉलोनी खंडो पहुती त उते जे पाणीअ खे इंसाननि जे पीअण लाइ हानिकार करार ॾिनो। उन मौक़े ते शहरियुनि पारां एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ जी लॻभॻि 5000 आदमशुमारी आहे। हिते केतिरनि ई कुदरती वसीलनि जहिड़ो गैस तेल वग़ैरह जे निकिरण बावजूद बि हिते जी आवाम खे पीअण लाइ साफ़ पाणी न मिलणु अफ़सोस जोॻो अमल आहे। असीं DDO हेल्थ ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी खां मुतालबो था करियूं त हिते जे RO प्लांट लॻाराए हितां जी आवाम खे पीअण लाइ साफ़ पाणी मुहैया कयो वञे त जीअं इंसानी जानियूं मूज़ी बीमारियुनि खां बची सघनि।